अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां डॉक्टर मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां हिकु नए मौज़ू ते। जीतोणीकि इन थीम ते त अॻु में ॻाल्हायो आहे, पर अॼु जेको मौज़ू जो नालो रखियो आहे मां उहो नओं रखियो आहे, थिंक विन विन। सभई खटनि, को बि न हाराए, सभ जी भलाई थिए, सभ जो सुठो थिए। अहिड़ो अमल कयो, अहिड़ो ईअं सोचो जो सभ जी भलाई थिए, को बि न हाराए, सभु खटनि। ज़िंदगी जे सफ़र में हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे त मां पंहिंजी मंज़िल ते कामयाबी सां पहुचां ऐं मां कामयाबु ज़िंदगी गुज़ारियां, ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारियां, सुठी ज़िंदगी गुज़ारियां, जंहिंमें को दुख न हुजे, जंहिंमें का परेशानी न हुजे, जंहिंमें को टेंशन ई न हुजे, अहिड़ी ज़िंदगी गुज़ारियां। ऐं अहिड़ी ज़िंदगी गुज़ारण लाइ हर माण्हू खे महिनत करणी पवंदी आहे ऐं पोइ किथे हाराईंदो आहे त किथे खटंदो आहे, किथे कंहिं ॿिए फ़र्द खे जेको उन जे मुक़ाबले में हूंदो आहे उनखे ॼाणण वारे किन साज़िशुनि तहत हाराईंदो आहे या उन्हनि साज़िशुनि सां पाण खटी वेंदो आहे। किथे ॿई हाराए वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं क़िस्मत सां ॿई खटी वेंदा आहिनि। अॼु जेको आउं तव्हां सां ॻाल्हाईंदुमि त ज़िंदगी जे हिन सफ़र में असां सभिनी खे खटणु घुरिजे। असीं अहिड़ी रांदि खेॾूं जो उन में सभई खटनि, को बि न हाराए। दोस्तो, असां जॾहिं को कमु कंदा आहियूं, को बि मुक़ाबिलो हुजे या को बि ज़िंदगी में असीं कमु करियूं, उन में कुझु शयूं थींदियूं आहिनि। हाणे हिकु त थींदी आहे विन एंड लूज़। हिकिड़ो माण्हू खटंदो आहे, ॿियो हाराईंदो आहे। मसलन मुक़ाबिलो आहे या जिदोजहद आहे या ॿियो को बि कमु आहे, उन में हिकु कामयाबु वेंदो, ॿियो नाकाम वेंदो। हिक खे सहूलियतूं मिलंदियूं, ॿिए खे सहूलियतूं न मिलंदियूं। हाणे जंहिंखे सहूलियतूं मिलनि थियूं, जेको कामयाबु थिए थो, जेको विन करे थो, उहो ॾाढो ख़ुशि थिए थो ऐं जेको हाराए थो उहो परेशान थिए थो। त इहो आहे विन लूज़। मीन्स मां खटियो, तव्हां हारायो, ऐं मां खटण जे करे ॾाढो ख़ुशि थियुसि, पर तव्हां हारायो। ॿियो आहे लूज़ विन। मूं हारायो, तव्हां खटियो। हाणे जॾहिं माण्हू हाराए थो त उन में हिकु अहसास कमतरी पैदा थिए थी। हू चाहे थो त मां इहा जीत वरी हासिलु कयां, मां वरी खटां। इन लाइ हू पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॿई अमल करे थो, ॿई प्रोसेस रन करे थो। उहो पॉज़िटिव हुजे या नेगेटिव हुजे, मुसबत हुजे या मनफ़ी हुजे, ॿई अमल करे थो। उन में हिकु अना पैदा थिए थी, उन में हिकु नफ़ी वारो अमल पैदा थिए थो त मां छो हारायो, ऐं इहा अना आहे। पोइ इन लाइ हू दुश्मनी जी हद ताईं, हू आख़िरी हद ताईं वञे थो त अॻे माण्हू खे मूंखां खटिणो आहे। त इहे ॿ पोज़ीशन थियूं, विन लूज़, लूज़ विन। टीं आहे लूज़ लूज़। मीन्स तव्हां बि हारायो, मूं बि हारायो। असां जेको कमु करियूं पिया, असीं हिक ॿिए खे हाराइण जे चकर में ॿई हाराए वियासीं। हिकु टियों माण्हू फ़ाइदो वठी वियो, असीं ॿई हाराए वियासीं। इनखे चइबो आहे लूज़ लूज़। हाणे इन में असांजो नुक़सानु थियो। ऐं चोथों आहे विन विन। असीं जंहिं अमल में जेको असीं अमल करियूं पिया, जंहिं सफ़र ते असीं आहियूं या जंहिं समाज में असीं रहूं था, असीं था चऊं न सिर्फ़ु मूंखे न, तोखे बि खटिणो आहे। असीं अहिड़ा कमु करियूं था, अहिड़ा अमल करियूं था जो ॿई खटी वञूं था। हीअ ई क़ौमनि खे तरक़ी ॾियारण वारो अमल आहे, विन विन वारो। जॾहिं असां में इहो जज़्बो अची वियो त मूंखे बि खटिणो आहे, मुंहिंजे पाड़े वारे खे बि खटिणो आहे, मूंखे बि ख़ुशहाल थियणो आहे, मुंहिंजे पाड़े वारे खे बि ख़ुशहाल थियणो आहे, मुंहिंजे दोस्त खे बि ख़ुशहाल थियणो आहे, मुंहिंजे माइटनि खे बि ख़ुशहाल थियणो आहे। मां अहिड़ो कमु कयां जो मुंहिंजी क़ौम सॼी ख़ुशहाल थिए। हाणे ॾिसो, मुख़्तलिफ़ अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि या अहिड़ियूं असांखे अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि जंहिंमें माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचींदो आहे। हाणे इहो जॾहिं पंहिंजे लाइ सोचण वारो अमल आहे, इनखे चइबो आहे विन लूज़। त मूंखे फ़ाइदो पए, ॿियनि खे न पए, इहो अमल ग़लति आहे। इन सां क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि, इन सां समाज तबाह थींदा आहिनि, इन सां ख़ानदान तबाह थींदा आहिनि। पर हिते विन विन वारो हुजे, जॾहिं सामान अचे त भई मूंखे बि मिले त ॿिए खे बि मिले, सहूलियतूं मिलनि त मूंखे बि मिलनि त ॿियनि खे बि मिलनि, नौकरियूं मिलनि त मूंखे बि मिलनि, ॿियनि खे बि मिलनि। हा न, बराबरी सोचणी आहे त जेको मुंहिंजे लाइ फ़ाइदो आहे उहो ॿिए लाइ बि फ़ाइदो हुजे। हाणे जीअं अॼुकल्ह ॾिसो, बरसातुनि में मींहुं ॻिजे करे सॼी सिंध ॿुॾी वई आहे। इते असांखे इहा विन विन वारी पोज़ीशन ते अचिणो आहे, जेको विन विन वारो तसवर आहे, इन ते अचिणो आहे। जेके बि सहूलियतूं मिलनि सिर्फ़ु पाण वटि न रखजनि,
असांजे पाड़े वारे खे बि त ओतिरी ज़रूरत आहे न। जेकॾहिं कंहिंखे का सहूलियत मिले थी त उहा थोरो हिसो पंहिंजे लाइ करे, थोरो हिसो पाड़े वारनि में बि विरहाए, ताकी सभिनी जा मसइला हल थियनि। अहिड़ी तरह ज़िंदगी में बि जॾहिं बि असीं को कमु करियूं, असीं अहिड़ो कमु करियूं जंहिंमें असां सिर्फ़ु पंहिंजो न सोचूं, पंहिंजे पूरे मुहले जो, पंहिंजे पूरे समाज जो, पंहिंजी पूरी क़ौम जो, पंहिंजी पूरी धरती जो, पंहिंजे मुल्क जो सोचूं, त जीअं सभु ख़ुशहाल थियनि। ऐं हक़ीक़त इहा अथव, जॾहिं पूरो समाज, पूरी क़ौम, पूरो मुल्क, पूरी क़ौम ख़ुशहाल थींदी त हिते अमन बि थींदो, शांती बि थींदी, कोई कंहिंजे हक़नि ते धारा बि न हणंदो, कोई कंहिंजे लाइ बुरो बि न सोचींदो। छो सोचींदो? जॾहिं हुन वटि सभु कुझु आहे त ॿिए जी चोरी छो कंदो, ॿिए लाइ बुरो छो सोचींदो? हाणे हिते आउं तव्हां सां हिकु तारीख़ी वाक़ियो शेयर थो करियां, जेको विन विन वारे कंसेप्ट खे प्रूव कंदो। काप्तरा जी जॾहिं रिपेयर थी वई हुई या मरमत थी वई हुई, उन वक़्तु हिजर असवद खे उतां हटायो वियो ऐं ॿी जॻह ते रखियो वियो। जॾहिं काप्तरा शरीफ़ जी मरमत मुकमल थी वई, उहो ठही वियो, हाणे मौक़ो आयो त हिजर असवद खे वरी साॻी जाइ ते रखिजे। हाणे उन हिजर असवद खे उते रखे केरु? इन लाइ हर कबीले जी ख़्वाहिश हुई त असां इन ते रखूं। जॾहिं को कबीलो ॿिए कबीले खे मञण लाइ तयारु न थियो त उन वक़्तु उन्हनि तलवारूं कढियूं ऐं हिक ॿिए सां विढ़ण लाइ तयारु थिया। आख़िर में फ़ैसिलो इहो थियो त अॼु छॾियूंसि था, सुबुह सां जेको पहिरियों शख़्स काप्तरा में ईंदो उन खां फ़ैसिलो कराईंदासीं त हिजर असवद खे पंहिंजी जॻह ते केरु रखे। जॾहिं बि असांजो को बि मसइलो हुजे, उनखे असीं उन वक़्तु हल करण जी कोशिशि न करियूं। सुठो आहे उनखे कुझु वक़्तु लाइ छॾे ॾिजे। हाणे इन मसइले खे बि कुझु वक़्तु लाइ छॾियो वियो, राति थी, दिमाग़ थधा थिया, दिलियूं थधियूं थियूं, ऐं सुबुह सां सभु अची काप्तरा शरीफ़ में जेके बि कबीलनि जा सरदार आहे पहुता, त छा था ॾिसनि? हिकु शख़्स अचे थो ऐं उहो शख़्स हो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेके बि उते माण्हू मौजूदु आहे उहे सभु ख़ुशि थिया त अमीन ऐं सादिक अची विया ऐं हाणे हिजर असवद खे रखण जो फ़ैसिलो दुरुस्त थींदो। पाण खे सॼो किसो ॿुधायूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिकु चादर हिते विछायो ऐं पाण हिजर असवद खे खणी उन चादर जे विच ते रखियऊं। हाणे कबीलनि जे सरदारनि खे चयूं त तव्हां सभई हिन चादर खे पकड़ियो, ऐं सभई कबीलनि जा सरदार, समूरनि कबीलनि जा सरदार उन्हनि उन चादर खे पकड़ियो ऐं पाण अॻियां हलणु लॻा। जीअं उन जॻह ते पहुता त पाण हिजर असवद खे खणी उन ते रखियऊं। उन सां छा थियो? इहा आहे विन विन। त मसइलो हल थियो, कंहिंजी अञा बि पोइते न थी, कंहिंजी अञा बि न टुटी ऐं मसइलो बि हल थी वियो। दोस्तो, फतह उहा हूंदी आहे जेका दिलनि जी फतह हुजे। पैसे जे करे, दबदबे जे करे, वध माना जे करे जेका असीं फतह सम्झूं था, इहा फतह न आहे। फतह उहा आहे जॾहिं तव्हां माण्हुनि जे दिलनि खे राज़ी था कयो, माण्हुनि जे दिलनि खे फतह था कयो, उहा ई आहे। इहा विन विन पोज़ीशन आहे। अदरवाइज़ मां बि हारायां, तव्हां बि हारायो, हम तो डूबे हैं सनम, तुमको भी लेके डूबेंगे, इहा पोज़ीशन न हुजे। त असां अॼु इहो पह कयूं, पाण सां पको पह कयूं त असां विन लूज़, लूज़ विन ऐं लूज़ लूज़ तरफ़ न वेंदासीं, पर हर वक़्तु विन विन जी पोज़ीशन में रहंदासीं। असीं हिक ॿिए खे सपोर्ट कंदासीं, हिक ॿिए जी मदद कंदासीं, त जीअं असां समूरनि मसइलनि खे गॾिजी हल करे हिकु गॾियल कामयाबी हासिलु करियूं ऐं पंहिंजी क़ौम, पंहिंजे समाज, पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजी धरती खे ख़ुशहाल करियूं। त दोस्तो, अॼु मां सोचियो तव्हां सां इन ते ॻाल्हायां त असीं पॉज़िटिव सोचूं, पॉज़िटिव अमल करियूं, विन विन वारी सोच रखूं त सिर्फ़ु मुंहिंजो फ़ाइदो न, असां सभिनि जो फ़ाइदो। इन सां असां घणी तरक़ी कंदासीं। त उमेदु आहे अॼु जी ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करियो, हींअर ई सब्सक्राइब करियो, तव्हांखे ॻाढ़ो बटन नज़र ईंदो हूंदो ऐं उन सां गॾु बेल आइकॉन खे बि प्रेस कयो त जीअं तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ मिलंदा रहनि। सब्सक्राइब करण में तव्हांजो कुझु बि न वेंदो। पंहिंजो घणो ख़्यालु रखिजो। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।